दोस्तों मां वञी रहियो आहियां सिंगापुर पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं हींअर वेटिंग एरिया में आहियां। थोरी देरि खां पोइ मुंहिंजी फ्लाइट आहे। फाज़िम एॾो एक्साइटेड आहे जो एयरपोर्ट जे फ्लोर ते ई लेटी पियो ऐं उन खां पोइ ॾाढी एक्साइटमेंट में मस्ती में हेॾां होॾां डुड़णु लॻो ऐं मूंखे बि पंहिंजे पोयां डुड़ाईंदो रहियो। कुझु देरि वेट करण खां पोइ फाइनली असां फ्लाइट में वेठासीं ऐं फ्लाइट में वेहण खां पोइ जॾहिं फ्लाइट आसमान में वई त हीउ नज़ारो ॾिसंदे ॾाढो मज़ो आयो। ॾाढो मज़ो आयो। तक़रीबन 6-7 कलाक जे ट्रेवल खां पोइ फाइनली असां सिंगापुर पहुतासीं ऐं उतां पहुची असां टैक्सी में वेही पंहिंजे होटल तरफ़ रवाना थियासीं। ऐं सिंगापुर जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंगापुर दुनिया जो मोस्ट सिक्योर, सेफ ऐं क्लीन कंट्री आहे। वीडियो में तव्हां ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु सिटी लॻे थो। फाइनली 45 मिनट्स जी ड्राइव खां पोइ असां होटल पहुतासीं ऐं मुंहिंजे पोयां जेका इहा बिल्डिंग ॾिसो था, इहा असांजी होटल बिल्डिंग आहे। बेसिकली हीउ पूरो एरिया होटल एरिया ई आहे। हिते आसपास ॿिया बि इलाही होटल्स आहिनि। जेके बि तव्हां बिल्डिंग ॾिसो था, इहे होटल्स ई आहिनि ऐं हितां साम्हूं टैक्सी स्टैंड, बस स्टैंड ऐं मेट्रो स्टेशन बि नज़दीकी आहिनि। थोरी देरि रेस्ट करण खां पोइ असां सिटी खे जॾहिं एक्सप्लोर करण निकितासीं ऐं सिंगापुर सिटी जी साफ़ सफ़ाई ॾिसी करे असांखे पाकिस्तान यादि अची वियो। असांजे होटल जे भरिसां ई मेट्रो स्टेशन हुई ऐं जंहिंमें असां मेट्रो में वेही डाउनटाउन वञण जो प्लान कयो। जी त 3-4 मिंट जे वॉक खां पोइ असां मेट्रो स्टेशन पहुतासीं ऐं सिंगापुर जी मेट्रो स्टेशन तमामु बहितरीनु मेट्रो स्टेशन आहे ऐं सर्विस तमामु बहितरीनु आहे। $1 में सिर्फ़ु तव्हां हिकु स्टेशन खां ॿी स्टेशन कहिड़ी बि स्टेशन वञी सघो था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु $1 में। मेट्रो में वेही विंडो मां सिंगापुर सिटी जा नज़ारा ॾिसंदे हिकु दफ़ो ॿीहर ॾाढो मज़ो आयो ऐं दिलि मां आवाज़ु निकितो त असांजा सिंधी भाइर बि अॻिते वधनि ऐं दुनिया घुमनि। ही नज़ारा एंजॉय कंदे कंदे फाइनली असां पंहिंजी डेज़िग्नेटेड मेट्रो स्टेशन ते पहुतासीं। दोस्तों तव्हां मुंहिंजे पोयां जेका इहा बिल्डिंग ॾिसी रहिया आहियो, हीअ बिल्डिंग जो नालो मरीना बे सेंट्स बिल्डिंग आहे, जेका सिंगापुर जी आइकॉनिक बिल्डिंग आहे। ऐं हिकु ॿी ख़ूबसूरत बिल्डिंग बि हिते वेझो ई आहे। हीअ साम्हूं बिल्डिंग ॾिसी रहिया आहियो, हीअ फ्लावर शेप्ड बिल्डिंग आर्ट साइंस म्यूज़ियम आहे ऐं हीउ पूरो मरीना बे एरिया आहे, पूरो कॉर्निश टाइप हिकिड़ो एरिया आहे। जिते साम्हूं हीअ बिल्डिंग ॾिसी रहिया आहियो, इहो बेसिकली सिंगापुर जो सिटी सेंटर आहे, डाउनटाउन आहे, जंहिंमें ही तमामु बिल्डिंगियूं ऐं हिन तरफ़ जेको आहे मरीना बे सेंट्स टावर आहे ऐं उन साम्हूं ही सभु बिल्डिंग्स आहिनि ऐं विच में पाणी आहे, जेको तमामु ख़ूबसूरत नज़ारो अचे थो। हीउ पूरो एरिया ई हिन एरिया में मुख़्तलिफ़ अट्रैक्शन्स आहिनि जेके तव्हां हिते अची करे विज़िट करे सघो था। हिन वक़्तु मां अची चुको आहियां मरीना बे सेंट्स बिल्डिंग जे अंदरि, जंहिंजे अंदरि हिकु मॉल आहे, तमामु ख़ूबसूरत मॉल आहे। हिन में आर्टिफिशियल वाटर कैनाल बि ठाहियो वियो आहे, जंहिंमें बोट्स हलनि थियूं ऐं तमामु बहितरीनु हिकु अट्रैक्शन ठाही वई आहे। आई थिंक हिन सेम अट्रैक्शन्स खे कतर विलेज मॉल में कॉपी कयो वियो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत मॉल आहे ही। हिन मॉल जे अंदरां ई हिकु रस्तो ठाहियो वियो आहे, जेको हिकु ॿी अट्रैक्शन जी तरफ़ वञे थो, जंहिंखे गार्डन्स बाय द बे चइबो आहे। हीअ आहे गार्डन बाय द बे। गार्डन बाय द बे हिकु नेचुरल पार्क आहे, जेको सिंगापुर जे सेंटर में ई आहे ऐं ही मुंहिंजे पोयां जेके स्ट्रक्चर ॾिसी रहिया आहियो, इहे सुपर ट्री स्ट्रक्चर्स आहिनि, जंहिंमें आर्टिफिशियल ट्रीज ठाहिया विया आहिनि, लाइटिंग लॻाए वई आहे, जेके राति जो ग्लो कंदा आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। ऐं ही साम्हूं तव्हां अगेन मरीना बे सेंट्स टावर्स बि ॾिसी सघो था हितां। ऐं ही पूरो गार्डन तमामु बहितरीनु गार्डन आहे। ही ट्रीज राति जे टाइम अञा वधीक फ्रेशन कंदा आहिनि ऐं असां हिते आया आहियूं, असां एंजॉय कयूं था ऐं तव्हांखे बि ॾेखारियूं था।
दोस्तों ही आहे नाइट व्यू मरीना सेंट्स बे टावर्स जो। ही विच में वाटर कैनाल आहे जंहिंमें ही बोट्स बि हलनि थियूं। ही बेसिकली पूरो फाइनेंशियल हब आहे सिंगापुर जो। सिटी सेंटर डाउनटाउन ही आहे। ऐं ही आहे मरलाइन। मरलाइन सिंगापुर जो नेशनल आइकॉनिक हिकु सिंबल आहे, हिकु स्टेचू आहे जेको लाइन शेप में आहे। ऐं हिन वक़्तु हिते मरीना बे सेंट्स में हिकिड़ो लाइटिंग शो हली रहियो आहे जेको तमामु ख़ूबसूरत लॻी रहियो आहे परे खां हितां। ऐं पूरो लाइटिंग्स जो हिकिड़ो कलरफुल इफेक्ट अचे थो पियो जेको तमामु ख़ूबसूरत लॻे थो। इन सां गॾु असांजो ही व्लॉग अॼु पुॼाइण ताईं पहुचे थो। ऐं नेक्स्ट टाइम हिकु ॿिए कंट्री हिकु नए सिटी में वरी ॿीहर इंशाल्लाह हाज़िर थींदासीं। डॉन में यादि।